पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हाणे पाकिस्तान ऐं भारत में जंग थी त डोनाल्ड ट्रंप वटि मुदाख़लत जो वक़्तु बि न हूंदो। अमेरिका खे पाकिस्तान ऐं भारत विच में चिकटाहट ख़ात्मे लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। भारत पाकिस्तान जे पाणी वारे हक़ ते ढारो हणी रहियो आहे। भारत ईंदड़ नसुलनि खे पाणी लाइ जंग ते मजबूर पियो करे। कश्मीर पाणी ऐं दहशतगर्दी ते ॻाल्हियूं करणी पवंदियूं। भारत तरफ़ां पाकिस्तान जो पाणी रोकणु जंगी क़दम हूंदो। मुल्क नंढो हुजे या वॾो, पाणी ऐं पंहिंजे बका लाइ विढ़ंदो। भारत बलोचिस्तान में मुदाख़लत करे BLA ऐं TTP खे सपोर्ट करे थो। छा उन जो मतिलबु उहो आहे त हर दहशतगर्दी बाद हू भारत सां जंग कनि? हू अमन चाहिनि था जेको ॿिन्ही मुल्कनि जे हक़ में आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड पाकिस्तानी क़यादत खे मज़बूत करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान में तमामु घणी मज़बूत लीडरशिप आहे। फ़ख़ुरु ॿिनि एटमी रियासतुनि में जंग करण ते आहे। ॿिन्ही मुल्कनि ते वाज़े कयो आहे त गोलियूं हलाईंदा त ॿिन्ही मुल्कनि सां वापारु न कयो वेंदो। सेनेट चेयरमैन यूसुफ गिलानी चयो आहे त ॿिनि एटमी ताक़तुनि में जंग न थियणु घुरिजे। दुनिया में भारतीय मौक़िफ़ खे शिकस्त मिली रही आहे। आलमी बिरादरी पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कई। पाकिस्तान पहलगाम वाक़िए जे शफ़ाफ़ जाच जी आछ कई। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोर न सम्झणु घुरिजे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात करे रहियो आहे। मुलाक़ात में ॿितरफ़ी सहकार खे हथी वठाइण बाबति ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर-ए-आज़म पाक भारत चिकटाहट घटि करण में किरदार ते सऊदी जा थोरा मञींदो। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर बि वज़ीर-ए-आज़म सां गॾु। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं दुनिया जो अमीर तरीन शख़्स इलॉन मस्क आम्हूं साम्हूं। इलॉन मस्क डोनाल्ड ट्रंप खे नाशुक्रियो करार ॾेई छॾियो। ट्रंप जो नालो जिंसी स्कैंडल में बदनाम स्पेक्सटेशन जे फाइलनि में नालो आहे। मूं खां सवाइ ट्रंप चूंडनि में कामयाबी हासिल न करे सघे हा। इलॉन मस्क मंशियात जो आदी शख़्स आहे। मूंखे का परवाह नाहे त इलॉन मस्क मुंहिंजे ख़िलाफ़ छा ॻाल्हाए रहियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद उल अज़हा सुभाणे मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी। माल पिणनि ढोरनि जे ख़रीदारी जो फाइनल राउंड अगर में घटिताई न थी सघी। ईद जी ख़रीदारी में तेज़ी। ट्रांसपोर्टनि भाड़नि में ॿीहर ते इज़ाफ़ो करे छॾियो। ईद पंहिंजे प्यारनि सां मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां ईद ते क़ैदियुनि जी सज़ा में 120 ॾींहंनि जे माफ़ी जो ऐलान। आम क़ैदियुनि खे सज़ा में 120 ॾींहंनि जी ख़ासि माफ़ी ॾिनी वेंदी। क़त्ल, दहशतगर्दी, जरायात ऐं माली बदनवानी में मुलविस क़ैदियुनि खे माफ़ी न मिलंदी। कोहाट में गैस लीकेज धमाके सबबि ज़ख़्मी थियल अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेनेटर अब्बास आफ़रीदी फ़ौत। अब्बास आफ़रीदी CMH खारियान में ज़ख़्मनि जा सूरन सां दम धणी हवाले कयो। पीरगोठ भरिसां मुक़ाबले में जज ते हमले में मुलविस जवाबदार मारिजी वियो। 2 ॼणा गिरफ़्तार। SSP खैरपुर हसन सरदार न्याज़ी जो चवणु आहे त आदिल शाह पुल वटि मुक़ाबले में जज ते हमले में मुलविस जवाबदार भूरल शाह मारिजी वियो आहे। ॿिनि जवाबदारनि सिराज जाजर ऐं अब्दुल हमीद नारिजे खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ढोल वेझो पुरत कुआरियूं ऐं खंजर हणी बेदरी सां क़तल। ॻोठ ख़ान मोहम्मद ख़ासकलीमी हाथराबंद हरचंद भील खे क़तल करे छॾियो। नवाब शाह मां हथ आयल लाशड़ी कानपुर महरवासी नौजवान जावेद रिनतोड़ सुञाणप। वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवान खे क़तल कयो वियो आहे। वाक़िए जी जांच करे इंसाफ़ कई वञे। JWC तरफ़ां क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ टिब मेयर शाह खां खोड़ा ताईं अमन रैली। अॻवान जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि सबबि सिंध में हज़ारें जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि।
दोदापुर में बदोमनी खिलाफ़ शहरनि ऐं ॻोठाणनि पारां एहतियाती मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻुवाणियुनि जो चवणो आहे त बदोमनी सबबि चोरी फुर ऐं धड़ा मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे।